अॼु दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। पाकिस्तान में ऐं सिंध में ऐं ना वरीमन जे बचलपुर शहर जे वेझो हिते जेके मज़दूर आहिनि निटण उस में पंहिंजो पोरियो करे रहिया आहिनि हथ जो। अचो त हिननि सां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। तारीख़ सॼो ॾींहुं कमायूं था, हाणे ख़र्च बि कोन थो निकिरे, कपिड़ा बि किन था थी वञनि। सिज उभरे खां सिज लथे लोड़ाइनि था। 1-2 बजे ताईं कमु कंदा आहियूं, कलाक रेस्ट हूंदी आहे, वरी 6-7 बजे ताईं लही वेंदा आहियूं। सॼो ॾींहुं उस निटण मज़ूरी पेट बुखे लाहियो कमु असीं सिज उभर खां सिज लथे करे रहिया आहियूं। हेड़े महांगाई वारे दौर में ॾिसो असांजी 200-250 रुपया तारीख़ लॻी पई, 100 रुपया तारीख़ लॻी पई। हेड़ो गरम बू आहे, हिन में असां लोड़ियूं था, बसि पेट बुखे खां लोड़ियूं था। हेॾी महांगाई में हाणे 100 रुपये में असांखे थिए छा। त हिननि जी जेका तारीख़ आहे सॼो ॾींहुं उस में जेको 44 सेंटीग्रेड ते कमु था कनि, त हिननि जी 100 रुपया तारीख़ आहे जेको तगारी जो ही पोरियो पिया कनि, मज़दूरी पिया कनि। हिननि जी जेका तारीख़ आहे घटि में घटि 500 खां 1000 हुअणु घुरिजे त जीअं हिननि जी चुल्ह जेका आहे उहा ॿरी सघे। कैमरामैन अब्दुल वहाब संगरा सां गॾु एजाज़ अली संगरा, सिंध टीवी न्यूज़, नावलीमोहन।